अच्छा अच्छा सचो वे सचो अॼु कीअं अचण थियो आहे? जानर खान SSP साहब अवां ॾांहुं मोकिलियो आहे। असां त नसरुल्ला गॾाणी जी अमर खां 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती हुई, पर हुन असांखे 5 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे, पर पोइ बि असीं परेशान आहियूं। मां छा कयां? वञो वञी कातिल ॻोल्हियो, इहो कानून जो कमु आहे। छो त हुकूमत अव्हां खे पघार ॾे थी। जानन खान हिन क़त्ल जा पेरा अव्हां ॾांहुं ई वञनि पिया ऐं हिन समूरी पब्लिक जो ज़ोर अव्हां ॾांहुं ई आहे। सुठो इहो थींदो त अव्हां असां सां कोऑपरेट कयो। SHO साहब, तव्हांखे इहा ख़बर आहे त मां पंहिंजे हरीफ़ खे वॾी लीड सां हारायो हुयो, इन करे उहा सियासत हले पई। हू सिधी रीत मूंसां विढ़ण जी ताक़त नथा रखनि ऐं अण सिधी तरह विढ़नि पिया। पर जानन खान, जेसि ताईं असां इन्वेस्टिगेशन कयूं पिया, सिधी तरह या अण सिधी तरह पेरा त अव्हां ॾांहुं ई वञनि पिया। मूं चयो न SHO साहब, अव्हां पंहिंजो पेरो ॻोल्हियो। गरम ऐं थधो पियो था थी त हाज़ुर आहे, बाक़ी जेकॾहिं मानी खायो त पोइ अंदरि हलो। जानन खान, हिन वक़्त त असांजूं निंडूं फिटल आहिनि ऐं अव्हां खाइण पीअण जी ॻाल्हि कयो पिया। शहीद जी अमर त टोटल असांखे 5 ॾींहं ॾिना आहिनि। जे अगरि हिते महीनो मिले हा, उहो बि थोरो हुयो। जे अगरि कातिल गिरफ़्तार न थिया, असांखे ख़ौफ़ आहे ही जेके नौजवान रोडनि ते निकिता आहिनि, अलाए छा कंदा। अव्हांखे ख़बर आहे न त धरणा लॻल आहिनि ऐं रोड 2 ॾींहंनि खां बंदि हुयो ऐं सभु सुजाग थी विया आहिनि। बाबा, ही मूंखे छा कंदा? ही चंद ॾींहंनि जो शऊर आहे ऐं पाणी मूं वटि अची मोटी ईंदा। घमण खान, हिन नौजवाननि हाणे त वॾेरा पीर मीर ऐं सरदारनि खे माए फुट चवणु शुरू कयो आहे। एॾो इन्हनि नौजवाननि में शऊर अची वियो आहे। किथे ईअं न थिए त अव्हां जी ॾाढ जा इहे कोट किरी पवनि। जानन खान, इन लाइ तुंहिंजे लाइ सुठो इहो थींदो त तूं सुभाणे अची पेश पओ, जीअं असां तोखे बचाए सघूं। न त तोखे असां बि बचाए न सघंदासीं। पोइ पंहिंजो पाण ॼाणजां। अहिड़ा कई आया ऐं क़त्ल थिया, पर जानन खान क़ाइम दाइम आहे ऐं क़ाइम दाइम रहंदो।